अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हां सां डिस्कस कंदासीं एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्सेस में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ये जॉब अपॉर्चुनिटीज़ पूरे पाकिस्तान जे लाइ आहिनि, हिन में पूरे पाकिस्तान जा कैंडिडेट अप्लाई करे सघनि था। ये तमामु घणी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि इंटरमीडिएट, मैट्रिक ऐं ॿियनि ग्रेजुएशन कैंडिडेट्स जे लाइ। हिन खां सभिनी खां पहिरियां जेका जॉब आहे हिन में उहा आहे ASI जी, जंहिंमें का BPS 11 जी आहे, जंहिंमें मेल फीमेल ॿई कैंडिडेट अप्लाई करे सघनि था। इन में जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा इंटरमीडिएट आहे। उन सां गॾो गॾु ॿियूं तमामु खोड़ सारियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जीअं कारपोल BPS 7 जी जॉब आहे, कारपोल ड्राइवर आहे BPS 5 जी जॉब आहे, उन खां अलावा असिस्टेंट आहे BPS 15 जी जॉब आहे। कारपोल जे लाइ जेका आहे मैट्रिक रिक्वायर्ड आहे, कारपोल ड्राइवर जे लाइ तव्हांखे मैट्रिक ऐं तव्हां ड्राइविंग लाइसेंस हुजे, उन खां अलावा असिस्टेंट जे लाइ ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे। ईअं ॿियूं बि तमामु खोड़ सारियूं जॉब्स आहिनि हिन में। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें स्टीनोटाइपिस्ट, UDC, LDC, नर्सिंग, MT ड्राइवर ऐं सभिनी जॻह उन्हनि जी मेरिट किथां जी ही जॉब आहे ऐं हिन में रिक्वायरमेंट कहिड़ी आहे। सभिनी में जेका उमिरि जी हद रिक्वायर्ड आहे उहा सेम आहे, 18 खां 30 साल। मीन्स मिनिमम एज तव्हांजी 18 हुजे ऐं मैक्सिमम एज जेको आहे 3 साल वारा अप्लाई करे सघनि था। उन खां अलावा MT ड्राइवर जेको आहे उन जे लाइ 35 साल उमिरि जी हद आहे। हाणे हिन में अप्लाई करण जो तरीक़ेकार सभिनी खां पहिरियां हिन में तव्हांजा फिज़िकल स्टैंडर्ड्स आहिनि, जेके तव्हां अगरि उन्हनि में पूरा लहो था तव्हांखे अप्लाई करणु घुरिजे। अगरि तव्हां उन्हनि ते नथा लहो, तव्हांखे पहिरियां उन्हनि ते वर्कआउट करे ऐं तव्हां सम्झी सघो था त असां तरह थोरे वक़्त में पंहिंजा फिज़िकल स्टैंडर्ड्स कंप्लीट करे वेंदासीं, पोइ ई तव्हां अप्लाई कयो। जेको मेल जे लाइ आहे उन में जेको आहे तव्हांजो कद 5 फुट 6 इंच हुजे ऐं छाती जेको आहे 32 ऐं विथ एक्सपांशन 34 हुजे। उन खां अलावा फीमेल जो जेको आहे उहा कद 5 फुट 2 इंच ऐं उन में जेको आहे जिस्मानी लिहाज़ सां हर तौर ते फिट हुजे। ऐं नेक्स्ट जेका तव्हांजी पहिरियां फिज़िकल टेस्ट थींदी, जंहिंमें तव्हांजी रनिंग, सिटअप्स ऐं पुशअप्स आहिनि मेल जे लाइ, ऐं फीमेल जे लाइ सिर्फ़ु रनिंग आहे। रनिंग जे लाइ तव्हांखे 7.5 मिंट ॾिना वेंदा, 7 मिंट 30 सेकेंड, जंहिंमें तव्हांखे 1 मेल रनिंग करणी आहे ऐं 22 सिटअप्स तव्हांखे 2 मिंटनि में ऐं 22 पुशअप्स तव्हांखे 2 मिंटनि में लॻाइणा आहिनि। ऐं ईअं ई फीमेल जे लाइ 13 मिंटनि में 1 मेल जी रनिंग आहे। अप्लाई करण जे लाइ तव्हां ऑनलाइन इन में अप्लाई करे सघो था। जेका ही हिननि जी वेबसाइट आहे joinasf.gov.pk ते वञी तव्हां ऑनलाइन रजिस्ट्रेशन करे पंहिंजो फॉर्म फिल करे सघो था ऐं तव्हांखे पूरी जेका बि मालूमात ॾिनी वेंदी इन वेबसाइट जे ज़रिए ॾिनी वेंदी। तव्हांजी जेका स्लिप ईंदी इन वेबसाइट ते ईंदी, तव्हांजी फिज़िकल टेस्ट जी जेका डेट्स ईंदियूं उहे इन वेबसाइट ते ईंदियूं, तव्हांजी जेको रिटन टेस्ट जो डेट्स ईंदियूं उहे इन वेबसाइट ते ईंदियूं। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्सेस में जेके न्यू जॉब्स आयूं आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।